या बाबी हो। सवाल नंबर 2 ऐं आख़िरी हिन रीत हो तो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह के कलाम में अवामी जज्बात और एहसासात उर्दू ज़ुबान में ही मकालो कंहिं लिखियो। हिन सवाल जो सही जवाब है डॉक्टर नईम नकवी। मेहरबान दोस्तों, हिन भेरे अवां मेहरबाननि जा कुल 275 ख़त मौसूल थिया, जिन मां सही जवाब उमाणींदड़ मेहरबाननि जो तइदाद है 179। त पोइ हाज़िर आहिनि अवां मेहरबाननि जा नाला। बांधी खां इरशाद अली उजण, अठठ मोरी खां अल्लाहदाद गोरशाणी, ॻोठ आतणा मोरी खां यार मोहम्मद महर, डेंगाण भुरगड़ी खां नूर मोहम्मद सोलंगी, डेरा मुराद जमाली खां रहमतुल्लाह कटोहर, ॻोठ बहादुर जलबाणी खां मोहम्मद अशरफ जलबाणी, मंसूर अहमद जलबाणी, नौशेर फिरोज़ खां नूरुद्दीन सोलंगी ऐं शाह मोहम्मद डायरी, खैरपुर नाथन शाह खां कमरदीन लांडर ऐं नबी बख्श मीराणी, ॻोठ गुलाम सिंह गाॾई खां रफ़ीक अहमद गाॾई, टंडे गुलाम अली खां मोहम्मद बख्श लुंड, ॻोठ काज़ी अली हैदर मेणा खां मोहम्मद उमर मेणो, ॻोठ रोहल ख़ान जाफ़री खां अब्दुल गफ़ार जाफ़री, ॻोठ सैफुल ख़ान छुट्टे खां अब्दुल शकूर छुट्टो, ॻोठ गुलाम सिंह जलालाणी खां फ़कीर मोहम्मद जलालाणी, ॻोठ पेरोज़ थहीम खां अली मोहम्मद थहीम, ॻोठ बुगबुरड़ा खां नज़र मोहम्मद गाॾई, खानपुर खां अली अकबर ख़ासखेली ऐं मोहम्मद ख़ान बिरोही, ॻोठ गुलसन लगारी खां गुलाम हुसैन लगारी, बदीन खां अब्दुल ख़ालिक खोसो, एम रफ़ीक मल्ला, ॻोठ मौला बख्श चांडिए खां अब्दुल गफ़ार राजपूत, प्रीतमाबाद खां मोहम्मद रहीम बिरोही ऐं अब्दुल रहीम बिरोही, टंडे मोहम्मद ख़ान खां मक़बूल अहमद बुरड़ो, शहर कढण खां अलहदिनो जमाली, खंबरे खां एम इब्राहिम राजड़, ठरी मीरवाह खां सोबदार अली लगारी, आबाद मजीदाणे जे ॻोठा जान मोहम्मद मजीदाणो, ॻोठ हाजी मोहम्मद ख़ान मशहूरी खां माफ़ कंदा, ॻोठ हाजी मोहम्मद ख़ान मशहूरी खां महरम अली ऐं मंसूर अली मशहूरी, ॻोठ मोहम्मद वारिस चांडिए खां अली असगर चांडियो, ॻोठ मोहब्बत ख़ान लुंड खां मंसूर अली लुंड, रसूल बख्श ऐं अमीर बख्श बलोच, काछेपट गुल मोहम्मद खां जावेद जब्बार लगारी, कंबरकोट मुगेरी खां मोहम्मद इस्माइल मुगेरी ऐं निजावत ख़ान मुगेरी, दरगाह दाइम शाह खां खैर मोहम्मद अबड़ो, स्टेशन अल्लाह दादाणी खां रफ़ीक अहमद शेख, ॻोठ मोहम्मद इब्राहिम लगारी खां गुलाम अली लगारी, ॻोठ लीमे ख़ान लगारी खां रहीम बख्श लगारी, भिरिया खां अमानुल्लाह विस्तड़ो, ॻोठ बहराम ख़ान शर खां गुलशेर शर, फुलेडियूं खां सोडो ख़ान मरी, ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां अलायार ख़ान टालपुर, दरगाह पीर वसन शरीफ खां मोहम्मद अमीन सुमरो ऐं सनाउल्लाह सुमरो, बेरानी खां मौला बख्श मरी, शालमानी स्टाफ खां रजब अली खोसो, खाड़क थर खां अली ख़ान खोसो, हाजी ख़ान शेर मोहम्मद ऐं महराब ख़ान, उन खां अलावा राणो ख़ान खोसो बि हिन ॻोठ मां सही जवाबु ॾियण में कामयाबु थियो आहे। ॻोठ बिलू पावर खां मोहम्मद यूसुफ पावर, जुंगशाही खां मीर आशिक अली बिरोही, ॻोठ मियां मुबीन कीरे खां शहज़ादी कंवल कीरियो, ॻोठ ख़लीफ़े मोहम्मद हयात जुणेजे खां इबू पोटो पुनल राही, ॻोठ रसूलपुर खां हुसैन अली शर, ॻोठ गामण ख़ान शर खां मुमताज़ तबस्सुम शर, ॻोठ गुल मोहम्मद हिसबाणी खां नज़र अली हिसबाणी, सांगड़ खां लाल ख़ान ख़ासखेली, मोहम्मद वसीम रहमानी ऐं राशिद अनीस ख़ासखेली, नौशेर फिरोज़ खां मीर हसन गुल हसन ऐं नूर मोहम्मद महर, ॻोठ फ़तेह अली शर खां नियाज़ अली शर, खैरपुर नाथन शाह खां बख्त हुसैन बुरड़ो या बरड़ो, खाई राहू खां राहिब अली लाड़क, ॻोठ रावत लगारी खां मुमताज़ अली लगारी, चंबड़ खां एम इब्राहिम शीराणी, ॻोठ जान मोहम्मद लाशारी खां मोहम्मद इस्माइल लाशारी ऐं गुल हसन लाशारी, ॻोठ आगा ख़ान जतोई खां मुमताज़ अली जतोई, लाड़काणे खां साजिद अली मुगेरी सारंग मुगेरी, भिटशाह खां गुलाम सरवर थईम ऐं मज़ार ख़ान फराश, ॻोठ शहबाज़ सेंदड़े खां मुनीर अहमद सेंदड़ो, दरगाह झोक शरीफ खां अब्दुल हुसैन जिसकाणी, गोलारची खां पोड़ो ख़ान जत, ॻोठ मोहम्मद हसन कीरे खां मौला बख्श कीरियो, ॻोठ हाजी सोबदार चांडिए खां मोहम्मद इसहाक चांडियो, सराड़ी खां मोहम्मद याकूब मोहम्मद इब्राहिम कीरियो, सठ महल खां गुलाम रसूल माटी, गुलाम मुस्तफ़ा ऐं मोहम्मद मलूक जमाली, जोही खां शौकत अली लगारी, फयाज़ अहमद रिंद ऐं पोपट अहमद रिंद, ॻोठ हाजी रसूल बख्श डायरी खां अब्दुल जब्बार डायरी, शहर ठारू शाह खां मोहम्मद अशरफ उजण, ॻोठ मुराद ख़ान जागीराणी खां गौस बख्श खोसो, हथुंगे खां कायम मल भील, ॻोठ पुनल ख़ान चांडिए खां अमीर बख्श चांडियो, ॻोठ मीर ठारे ख़ान डावच खां मोहम्मद अयूब डावच, फुलखुई थर खां गुलसन नोड़ियो, ॻोठ आरडे थर खां होत ख़ान खोसो, ॻोठ मिठू ख़ान लुंड खां रजब अली बलोच, वागूडर थर खां मोहम्मद नूह बलोच,
ॻोठ फ़क़ीर मीर मोहम्मद लुंड खां बरकत अली बलोच, ॻोठ लधे ख़ान गाॾई खां नज़ीर अली ख़ासि खेली, बेगना मोरी खां रब ॾिनो समो, शकील अहमद ऐं रशीद अहमद समो, सखी जाम दातार खां अलाए ॾिनो सोलंगी ऐं मोहम्मद यूसुफ ज़रदारी, ॻोठ हाजी आचार लुंड खां अब्दुल्ला लुंड, मीरपुर ख़ासि खां एसएम बलोच, ॾाझेरे मोरी खां अलाए ॾिनो खोसो, रोशनाबाद खां मेवो ख़ान अलियाणी, फुल शहर खां नसीर अहमद मेमण, रहमतुल्ला खोसो, कंबर अली ख़ान खां मोहम्मद रमज़ान गोपाग, ॻोठ मौलवी अब्दुल्लाह मरी खां मंसूर अहमद मरी, अछड़े थर खां अब्दुल गफ़ूर राजड़, ॻोठ काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ खां अब्दुल मजीद राजड़, मिठी थरपारकर खां फरज़ाना बलोच, ॻोठ मोहम्मद इक़बाल सारेजे खां मोहम्मद रफ़ीक उन्नड़, ॻोठ जुमे सुबेरे खां मोहम्मद सालेह सुबेरो, राजवा बदीन खां हनीफ़ जमाली, ॻोठ अलादीन खोसे खां ग़ुलाम हुसैन खोसो, थरड़ी जादे शहीद खां गुलाब बबर ऐं कुर्बान अली कंबराणी, खिपरे खां अब्दुल जलील लगारी ऐं आजिज़ खोखर, ॻोठ ख़ैर मोहम्मद अहमदाणी खां एहसानुल्लाह लगारी, ॻोठ मोहम्मद बचल महर खां ग़ुलाम मुस्तफ़ा महर, शहदादपुर खां अला बचायो सोलंगी, मोहम्मद रमज़ान छुट्टो, ॻोठ ग़ुलाम शाह खां अज़ीज़ुर रहमान चांडियो, मछाले मसूआ खां ग़ुलाम शबीर पेराई, उरेलाल स्टेशन खां अरशद हुसैन हकड़ो, ॻोठ बागे खान शाहाणी खां अब्दुल नबी शाहाणी ऐं कामरान अली, ॻोठ संजर ख़ान लाशारी खां शमसुद्दीन लाशारी, चूहड़ जमाली खां नंगर ख़ान जमाली, झुॾे खां अली हसन ख़ासि खेली, न्यू सकरंड खां मुनीर बलोच, सन शहर खां लखा ॾिनो खोसो, ॻोठ वाली ॾिने शर खां मोहम्मद रफ़ीक शर, तलार खां अली मोहम्मद जूणेजो, जुम्मो मल्लाह तोतो जूणेजो, ॻोठ आली जूणेजे खां अब्दुल्ला जूणेजो, ओबाई खां अली मोहम्मद मल्लाह, ॻोठ वज़ीर लगारी खां मिठू लगारी, पंगिरीअ खां अली नवाज़ मेमुण, मीरपुर बठोरे खां सैफुल्ला खत्री, ॻोठ ग्वादर बलोचिस्तान खां अरब नवाज़ सोलंगी, ॻोठ हयात सहते खां खमीसो ख़ान सोलंगी, गोलारची खां ग़ुलाम रसूल नोहाणी, कासिम ॻोठ ख़ैरपुर खां ग़ुलाम हैदर फुलपोटो, सागी फराए खां मोहम्मद सुमार मेमण, ॻोठ बख्श अली गिशकोरी खां ज़फ़र अली गिशकोरी, दड़े खां मोहम्मद सालेह कच्छी, थाणे बुला ख़ान खां मोहम्मद एहसान मेमण, दरगाह पीर वसण शरीफ़ खां मोहम्मद हाशिम मजीदाणो, ॻोठ आलम ख़ान ज़रदारी खां मोहम्मद ख़ान ज़रदारी, ॻोठ जान मोहम्मद आलमाणी खां मुमताज़ अली आलमाणी, ॻोठ विस्तड़ा खां फ़हीम अहमद विस्तड़ो, हुसैन बख्श ऐं मोहम्मद अनस विस्तड़ो, शहर जरवार खां हाजी हुसैन नोहाणी, ॻोठ शाह मोहम्मद बरड़ू खां आबिद हुसैन बरड़ू, ॻोठ अहमद ख़ान चांडिए खां अब्दुल लतीफ़ चांडियो, नवाब शाह खां अमानुल्ला बिरोई, दरगाह जाम छते खां अब्दुल जब्बार खोसो, ॻोठ ग़ुलाम अली चांडिए खां नूर हसन चांडियो, ॻोठ मोहम्मद बचल रिंद खां मुज़म्मिल अहमद रिंद, मुदस्सिर अहमद रिंद ऐं मुरसल अहमद रिंद, ॻोठ कैसर ख़ान शंबाणी खां शौकत अली शंबाणी, ॻोठ हज़ार ख़ान लगारी खां दिलावर हुसैन लगारी। दोस्तो ही त आहिनि उहे नाला जेके कल्ह ताईं असां ताईं ख़त पहुता ऐं उन्हनि दोस्तनि जा नाला असां पढ़ियासीं। मुंहिंजो प्रोड्यूसर अॼोकी जेका डाक आहे या पोस्ट में जेके ख़त आया आहिनि उहे मूं ॾे मोकिलींदा। हाणे जेके सही जवाबु हूंदा उन्हनि दोस्तनि खे बि शामिलु कंदासीं। जंहिं जा जवाबु सही हूंदा यानी अॼु ताईं पहुतल ख़तनि सभिनी खे शामिलु कयो वेंदो सही जवाबु हुअण जी सूरत में। पर पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही उहे नाला हुआ जेके कल्ह ताईं असां वटि पोस्ट में पहुता ऐं हिननि ई नालनि मां कुणो असां रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे सीनियर अनाउंसर कंपेयर मोहतरम सनाउल्ला विस्तड़े खां कढरायोसीं। जंहिं महिरबान जो नालो कुणे में निकितो उहो ख़ुशनसीब साथी आहे ॻोठ बहादुर जलबाणी जो मंज़ूर अहमद जलबाणी। मंज़ूर अहमद जलबाणी साहब कुणे निकिरण ते पुछनि से पसंदि जे समूरे सथ पारां दिली मुबारकूं क़बूल कंदा। अव्हांखे बि गुज़ारिश तव्हां पंहिंजो तारुफ़ ऐं पंहिंजी पसंदि जा मिठाई घोट रहमतुल्लाह अलैह जा कलाम जल्द खां जल्द असांजे ॾियारे मोकिलियो त जीअं ईंदड़ प्रोग्राम में अव्हांजी पसंदि जा नग़मा शामिलु करे सघूं ऐं अव्हांजो तारुफ़ बि शामिलु करे सघूं। दोस्तो गुज़िरियल प्रोग्राम में कुणे ज़रिए ख़ुशनसीब तौरु मुंतख़ब थियल साथी हो रावत लगारी जो मोहतरम मुमताज़ अली लगारी। पाण कुर्ब करे पंहिंजो तारुफ़ बि उमाणियो अथनि ऐं पंहिंजी पसंदि जा नग़मा बि लिखी मोकिलिया अथनि। त पोइ अचो त संदुनि पसंदि ते ही पहिरियों कलाम ॿुधूं, पोइ जेके महिरबान अॼु जी पोस्ट में जिन जा आया आहिनि नाला उहे बि शामिलु कंदासीं। तन जनी जी तात सलाहू तीत लडेया
रावल रहे न रात जॾहिं मुंहिंजो जोगी रहे न रात, रावल रहे न रात जॾहिं मुंहिंजो जोगी रहे न रात। कोह करींदसि कांदरे मां कोह कांदे, कोह करींदसि कांदरे मां कोह करींदसि कांदरे। ओ विहाणी तिरबात, विहाणी तिरबात, विहाणी तिरबात। मुंहिंजो रावल रहे न रात अधूं मुंहिंजो जोगी रहे न रात, रावल रहे न रात अधूं मुंहिंजो जोगी रहे न रात। कंदियसि अर्ज़ु अलाह के, कंदियसि अर्ज़ु अलाह के। कंदियसि अर्ज़ु अलाह के, कंदियसि अर्ज़ु अलाह के। उठी आधी रात, उठी आधी रात, अल्लाह ला 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 ला। मुंहिंजो रावल रहे न रात जॾहिं मुंहिंजो जोगी रहे न रात, राजू मुंहिंजो जोगी रहे न रात। लॻियमि लाहूत, लॻियमि लाहूतियुनि जो, लॻियमि लाहूतियुनि जो, लॻियमि लाहूतियुनि जो। मंझा की नरकात, मंझा की नरकात, मंझा की नरकात। मुंहिंजो रावल रहे न रात जॾहिं मुंहिंजो जोगी रहे न रात, रावल रहे न रात अधूं मुंहिंजो जोगी रहे न रात। कुछ महिरबानी ड्यूटी रूम में टेलीफोन करे असांजे ड्यूटी ऑफिसर खे इहो चवनि पिया त असांजा सही जवाब हुआ ऐं असांखे शामिल कोन कयो वियो। कुझु दोस्त चवनि था असांजा लक़ब या असांजा तख़लुस कोन पढ़िया विया, त वक़्त जी कमी हूंदी आहे, वक़्तु घटि हूंदो आहे, अवांजा नाला शामिल करणा हूंदा आहिनि, इन करे तख़लुस या लक़ब अची वियो त उहो हासेकार रहिजी वञे थो ऐं छॾियो वञे थो। अवां पंहिंजा ख़ूबसूरत नाला आहिनि उहे लिखो, पंहिंजी ज़ात लिखो, उहे ज़रूरु पढ़ंदासीं। अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी। जिन दोस्तनि जा ख़त शामिल न आहिनि थिया उहे इहो यकीन कनि त उन्हनि जा ख़त असां ताईं न आहिनि पहुता। हाणे मुंहिंजे हवाले जेके प्रोड्यूसर साहिबु सही जवाबनि वारा ख़त कया आहिनि उहे मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। दुबी ख़ासि खेली खां ज़ुल्फ़कार अली ख़ासि खेली, जेकबाबाद खां मीरण जखराणी, बलोचाबाद खां नाज़ सरदार अली बलोच, ख़ैरपुर नाथन शाह खां नबी बख़्श मीराणी, ॻोठ ढालू ख़ासि खेली खां नबी बख़्श ख़ासि खेली। मीर आशिक़ साहिबु तव्हांजो इहो ख़त आहे, पहिरीं तव्हांजो हिकु ख़त शामिलु थियो, ॿिन्ही में जवाबु सही आहिनि। बहरहाल खां सईद ख़ान खां शायदि हिन दोस्त लिखियो आहे। दोस्त पंहिंजो नालो वाज़े लिखंदा कयो, भले उर्दू में लिखो, अंग्रेज़ी में लिखो, पर वाज़े लिखंदा कयो त जीअं असीं सही पढ़ी सघूं। पुनल ख़ान चांडियो आहे तव्हांजे ॻोठ जो नालो, शायदि उतां तव्हां आहियो दिलबर हुसैन चांडियो, कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो। चांडिया साहिबु सही जवाबु हूंदा ऐं ख़त पुॼंदा त शामिलु कंदासीं, सही जवाबु हुजनि ऐं असां ताईं ख़त न पुॼंदा त ज़ाहिर उनखे शामिलु करण जा असां पाबंद बिल्कुलु न आहियूं। नवाब शाह खां अमीर अली बिरोही ऐं लौंग ख़ान खोसे खां महरम ख़ान खोसो, मीरपुर बठोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री, खानपुर खां मोहम्मद ख़ान बिरोही, सेनाणी लाखेर खां अली अहमद बिरोही जोही खां ग़ुलाम क़ादिर गाॾही, फुलजी स्टेशन खां वफ़ा यासीन आराई ऐं हीउ दोस्त लिखे थो मुंहिंजो तख़लुस नथा पढ़ो त ग़ुलाम यासीन आराई पढ़ंदा। बिल्कुलु साईं, वफ़ा बि पढ़ियोसीं, अॼु ग़ुलाम यासीन बि पढ़ियोसीं। उमेदु आहे त तव्हांजी कावड़ ख़तमु थी वई हूंदी। ॻोठ मेवे ख़ान ख़ासि खेली खां हाजी ख़ान ख़ासि खेली, अवांजा बि सही जवाब आहिनि। चोवन कुमार कुनरी खां असांखे सही जवाबु उमाणिया आहिनि। ॻोठ थर काठड़ी खां मोहम्मद रमज़ान बलोच, थरड़ी जादे शहीद खां शमसुद्दीन सोलंगी, कुबे सईद ख़ान खां असांखे यादि कयो आहे, सही जवाबु उमाणिया आहिनि। दिलबर हुसैन चांडिए, हीउ दोस्त टे चार ख़त हिननि दोस्तनि जा आहिनि। नवाब शाह खां अमानुल्ला बिरोही,
अवां जो ख़त बि कुझु दोस्तनि लिखियो माणियो आहे। दोस्तो हिकिड़े हंधा ख़त लिखो ऐं टिनि राइटिंगनि में हिकिड़े हिकिड़े माण्हू जो ख़त टे हंधा अचे थो, ॾुखियाई थींदी आहे। मिरपुर पठोरे खां अबू मेमण जा बि सही जवाब आहिनि। हालार यासीन आराई फुल जी स्टेशन खां सही जवाब उमाणिया आहिनि। उनखां अलावा ही ख़त आहिनि अकरी चौदगी खां तारिक अली ऐं मंसूर आलम शर उदास मोहम्मद आलम शर ही तव्हांजो ॿियो ख़त मिलियो आहे। अकरी शरीफ़ खां ही टियों ख़त आहे अव्हांजो, बल्कि चोथों ख़त बि अव्हांजो ई आहे। अकरी शरीफ़ खां मोहम्मद आलम शर बलोच साहिबु अव्हांजा ई हथ खरा आहिनि। हिकिड़े ई वक़्तु हिकिड़ो ख़त जेकॾहिं लिखी मोकिलियो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी थींदी। ऐं हाणे नोट करे वठो ईंदड़ सिलसिले लाइ नवां सुवाल, जीअं अॼु जी पोस्ट ताईं अॼु ॾींहं ताईं जेके ख़त असां ताईं पहुता उहे सभु जा सभु शामिलु करे चुकासीं। ऐं हाणे नोट करियो ईंदड़ सिलसिले लाइ नवां सुवाल। असांजो सुवाल नंबर पहिरियों आहे त रमज़ान फ़क़ीर जत, तमामु सवलो सुवाल, रमज़ान फ़क़ीर जत, इमदाद अली सिराई ऐं मौलवी हाजी खमीसे ख़ान चांडिए। फ़क़ीर मोहम्मद रमज़ान जत, इमदाद अली सिराई ऐं मौलवी हाजी खमीसे ख़ान चांडिए लतीफ़ सरकार रहमतुल्लाह अलैह जे कलाम जे हवाले सां कहिड़ो तारीख़ी कमु कयो आहे, जंहिं लाइ खेनि कच्छ भुज ऐं राजस्थान। रमज़ान फ़क़ीर जत, इमदाद अली सिराई ऐं मौलवी हाजी खमीसे ख़ान चांडिए लतीफ़ साईं रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां कहिड़ो तारीख़ी कमु कयो, जंहिं लाइ खेनि कच्छ भुज ऐं राजस्थान जे रणनि में रुलणो पियो। सुवाल नंबर ॿियो असांजो हिन रीति आहे त सैयद मिठू शाह सीराणी वारे, सैयद मिठू शाह या मिठे शाह सीराणी वारे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो कलमी रिसालो कहिड़े हिजरी सन में लिखियो। असां हिजरी सन पुछूं पिया, ईसवी सन बिल्कुलु न पिया पुछूं। त सैयद मिठू शाह या मिठे शाह सीराणी वारे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो कलमी रिसालो कहिड़े हिजरी सन में लिखियो। जी हा, हीअ असांजो ॿियो सुवाल हो। ऐं सुवाल नंबर टियों ऐं आख़िरी हिन रीति आहे त जहिड़ा तुंहिंजा बैत, जहिड़ा तुंहिंजा बैत तहिड़ी हरवाई, जहिड़ा तुंहिंजा बैत तहिड़ी हरवाई बेशक भिटाई तो जहिड़ो ॿियो नाहे को, बेशक भिटाई तो जहिड़ो नाहे ॿियो को, तो जहिड़ो ॿियो नाहे को। हीउ सुवाल नंबर टियों हिकु दफ़ो ॿीहर वरजायां थो त जहिड़ा तुंहिंजा बैत तहिड़ी हरवाई बेशक भिटाई तो जहिड़ो ॿियो नाह को। भिटाई सरकार रहमतुल्लाह अलैह मुतालिक़ ही बैत सिंध जे कहिड़े नामवर शाइर जो आहे। जी हा, तव्हांखे उन नामवर शाइर जो नालो ॿुधाइणो आहे जिन जो ई बैत असां तव्हांखे ॿुधायोसीं जेको लतीफ़ सरकार रहमतुल्लाह अलैह जे शान में चयल आहे। दोस्तो गुज़िरियल हफ़्ते जे ख़ुशनसीब साथी जो तारुफ़ बि अव्हां सां कराईंदासीं ऐं अॼोके ख़ुशनसीब साथी, दोस्तो गुज़िरियल हफ़्ते जे ख़ुशनसीब साथी जो तारुफ़ बि अव्हां सां कराईंदासीं ऐं अॼोके ख़ुशनसीब साथी मंसूर अहमद साहब खे इहा गुज़ारिश त पंहिंजो तारुफ़ जल्द खां जल्द असां ॾे ॾियारे मोकिलीनि त जीअं संदन पसंदि जा कलाम ऐं संदन तारुफ़ ईंदड़ प्रोग्राम में शामिलु करे सघूं। मुमताज़ अली लगारी जो तारुफ़ पाण ॿुधंदासीं हिन नग़मे खां पोइ, जेको पिणु लगारी साहिब जी पसंदि जो नग़मो आहे। Yeah.
खुशखबरी हिक ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप अमाजे पंहिंजे शहर हैदराबाद में सिंध ट्रामा मेडिकल सेंटर जे तरफ़ां 12 अप्रैल 2021 बरोज़ सूमर ते सुबुह जो 9 वॻे खां मंझंदि 1 वॻे ताईं मुफ़्त तिबी कैंप लॻाई वेंदी। कराची ऐं हैदराबाद जो मशहूर डॉक्टर मोहसन एजाज सूमरो गोॾनि जे सूर, संधनि जे सूर ऐं ऑपरेशन थियल मरीज़नि जो मुफ़्त बि मुआइनो कंदा। औरतुनि जी बीमारियुनि जी माहिर डॉक्टर हुमा अंजुम सूमरो पिणु मरीज़नि जो मुआइनो कंदी। बे औलाद जोड़ा इलाज सां साहिब औलाद थी सघनि था। हंध प्लाट नंबर 43 वेझो भिटाई नगर मेन जामशुर रोड हैदराबाद। प्रोग्राम पुछन से पसंद में एक दफ़ो ॿीहर खे भलीकार चऊं था ऐं तारुफ़ पेश कंदासीं उन दोस्त जो जेको गुज़िरियल हफ़्ते जो ख़ुशनसीब साथी हो। संदसि नालो आहे मुमताज़ अली लगारी ऐं पाण रावत लगारी जे ॻोठ जा आहिनि। ही दोस्त पंहिंजे तारुफ़ में लिखे थो, पहिरीं हिननि बैत लिखियो आहे त जेॾो तुंहिंजो नाव बाजब ओॾियाई मङा, रे थंभे रे थूणीअ छपर तूं छां, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभ का। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम दोस्त। दुनिया जे अज़ीम शाइर ऐं शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह बाबति मालूमाती प्रोग्राम पुछनि से पसंदि में गुज़िरियल भेरे मुंहिंजो जो कुणो निकितो, मूंखे तमामु घणी ख़ुशी थी। कुणे निकिरण ते तमामु घणनि दोस्तनि मूंखे मुबारकूं ॾिनियूं। मां उन्हनि सभिनी दोस्तनि प्यारनि भाइरनि जो तमामु घणो थोराइतो आहियां। मुंहिंजो तारुफ़ इन रीत आहे, नालो मुमताज़ अली, ज़ात लगारी, धंधो ज़मींदारी, विंदर रेडियो जा मालूमाती प्रोग्राम ॿुधणु ऐं उन्हनि में ख़त लिखी हिसो वठणु, अख़बारूं रिसाला पढ़णु, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे रिसाले जो मुतालो करणु, संदुनि अणछपियल बैत ऐं संदुनि बारे में वधि खां वधि ॿी मालूमात गॾु करणु, तारीख़ी माग मकान ॾिसणु, बुज़ुर्गनि ऐं औलियाउनि जे दरगाहुनि जूं ज़ियारतूं करणु, वॾनि जो अदब करणु, नंढनि सां प्यार करणु ऐं ग़रीबनि जी वसाहर मदद करणु। पसंदि जी हस्ती हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पसंदि जूं शख़्सियतूं वालदेन। पसंदि जा किताब क़ुरान पाक ऐं शाह जो रिसालो। पसंदि जा प्रोग्राम लोचीन से लहन, पुछन से पसंद, सुगंध, शेर ऐं नगमो। पसंदि जा शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, मिस्री शाह, रखियल शाह, कुतुब शाह,
मोहम्मद जुम्मन हालो, पसंद जा फनकार मोहम्मद इब्राहिम अब्दुल्ला, पंवर अब्दुल्ला कच्छी, जीवणी बाई, पसंद जा कंपेयर अनाउंसर ऐं प्रोड्यूसर्स मीर मोहम्मद लंजार, मोहम्मद मूसा चांटियो, ख़ादिम हुसैन बलोच, खलील जान कुरैशी, नसीर मिर्ज़ा, आबिद सोलंगी, अब्दुल रहीम दाहिरी, ख़ालिद हुसैन चांटियो, अमजद हीसवाणी, गुलज़ार अली मरी, सनाउल्ला विस्तड़ो, ज़ुल्फ़कार हीसवाणी, शगुफ्ता ख़ालिक, नज़ीर अहमद लगारी। एड्रेस इन दोस्त पंहिंजी लिखी आहे ॻोठ रावत लगारी, टपाल घर चंबड़, ज़िलो टंडवाला हयार। ही त हो असांजे दोस्त मुमताज़ अली लखारी जो ख़ूबसूरत अखरनि में लिखियल मुख़्तसर तारफ़ जेको अव्हांखे ॿुधायोसीं। ऐं अॼोके ख़ुशनसीब साथी मंसूर अहमद खे साॻी गुज़ारिश कई थूं त जीअं ईंदड़ हफ़्ते संदुसि तारफ़ असीं शामिलु करे सघूं। सुवाल हिकु दफ़ो ॿीहर असां वरचायूं था, जेकॾहिं अव्हां नोट करे न सघिया आहियो त नोट करे वठो। असांजो पहिरियों सुवाल अव्हां खां हिन रीत आहे त फ़क़ीर रमज़ान जत, जी हा फ़क़ीर रमज़ान जत, इमदाद अली सिराई ऐं मौलवी हाजी ख़मीसो ख़ान चांडियो लतीफ़ सरकार रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां कहिड़ो तारीख़ी कमु कयो आहे जंहिं लाइ खेनि कच्छ भुॼ ऐं राजस्थान जे रणनि में रुलणो पियो। असांजो सुवाल नंबर ॿियो अव्हां खां हिन रीत आहे त सैयद मिठू शाह सीराणी वारे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो शाह जो रिसालो, सवाल वरी वरजायां त सैयद मिठू शाह सीराणी वारे शाह जो कलमी रिसालो कहिड़े हिजरी सन में लिखियो। सुवाल नंबर टियों ऐं आख़िरी आहे त जहिड़ा तुंहिंजा बैत तहिड़ी हरवाई, बेशक भिटाई तो जहिड़ो ॿियो नाहे को। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह मुतलिक़ ही बैत सिंध जे कहिड़े नामवर शाइर जो आहे। जी हा, ही सुवाल आहिनि जिन जा जवाब अव्हां कोशिशि कंदा कयो त जल्द खां जल्द असांॾे मोकिलियो त जीअं अव्हांखे बि इहा शिकायत न थिए त असांजा ख़त शामिलु न थिया। ज़ाहिर आहे अव्हां थोरी सुस्ती कंदा, देरि सां ख़त उमाणींदव त असां वटि देरि सां पहुचंदा। ख़मीस ते अॼोके ॾींहं ताईं जेकॾहिं ख़त पहुचनि था त उहे कारगर हुजनि था। सुभाणे जेकॾहिं अव्हांजा सवें ख़त अचनि ऐं उन्हनि सभिनी में जवाब सही हुजनि तॾहिं बि अव्हां शामिलु थी न सघंदव। इन करे थोरो जल्दी थोरो कोशिशि कंदा कयो, अव्हांजी असां ते बि महिरबानी थींदी ऐं पाण हिक ॿिए खे शिकायतूं करण खां बची पवंदासीं। असां अव्हां सभिनी जा नाला उन पाबो, उन मोहबत, उन उकीर सां वठंदासीं जंहिंसां अॻे वठंदा रहंदा आहियूं। पर शर्त सिर्फ़ु हिकिड़ो आहे त असांजा ही 3 नंढड़ा सवाल आहिनि जेके इंतिहाई आसान आहिनि, उन्हनि जा सही जवाब असां ॾे ॾियारे मोकिलियो। अज न पखे घर आया, अज न पखे घर आया, वाहेर जी अथन वेरला मुंहिंजा अज न पखे घर आया, मुंहिंजा अज न पखे घर पखे घर आया, वाहेर जी अथन वेरला मुंहिंजा अज न पखे घर आया, मुंहिंजा अज न पखे घर। कंग छा ॼाणन हो कारैलिया मां, कंग छा ॼाणन हो कारैलिया मां, होरिया खणन पेर अला मुंहिंजा अज न पखे घर आया, मुंहिंजा अज न पखे घर आया, वाहेर जी अथन वेरला मुंहिंजा अज न पखे
पखे घर अदियूं शाह लतीफ़ चयला लालो लाल हो लतीफ़ चयला सरहा संदन शेर अला मुजा